त असांजे चेयरमैन कादिर चांडियो साहब खे रिलीज़ कयो वञे, उन जी ज़मानत जेकी रद्द कई आहे या ख़त्म कई वञे, उनखे रिलीज़ कयो वञे। छो त असांजे चेयरमैन साहब सिंध जे तमामु मासूम ऐं ग़रीब हुकूमत जे सतायल माण्हुनि जी आवाज़ आहे, त उनखे फौरी रिलीज़ कयो वञे। शहीद फातिमा फुरड़ो जे कातलनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे ऐं उन्हनि खे इबरत जो निशान बनायो वञे, ताकि कोई बि अहिड़ो शख़्स जेको ताक़त रखे थो ऐं पैसो रखे थो उहो कंहिं ग़रीब जे मथे ज़ुल्म न करे। ऐं सहाफ़ियुनि जे लाइ जेको आहे थोड़ी सेफ्टी जो इशू आहे, जेके सहाफ़ियुनि खे सरेआम क़त्ल कयो पियो वञे, जीअं अरशद शरीफ़, जान मोहम्मद महर, कोई पुछण वारो कोन्हे, कोई हाल अहवाल कोन्हे। अगरि इन्हनि ॻाल्हियुनि ते हाणे अवाम में शऊर अची वियो आहे, अगरि इन्हनि ॻाल्हियुनि ते कोई कानून हरकत में नथो अचे त अवाम पाण जेको आहे आवाज़ उथारींदो ऐं जेकी आहे सॼे सिंध में इहा आवाज़ उथंदी, जेके दॿाइण तव्हांजे लाइ इलाही मुश्किल थी वेंदो। त असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजे चेयरमैन खे जेको आहे रिलीज़ कयो वञे, फातिमा फुरड़ो जे कातलनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे ऐं जान मोहम्मद महर जे कातलनि खे बि फांसी जी सज़ा ॾिनी वञे, ताकि उहे इबरत जो निशान थियनि। महिरबानी।